जमायत इस्लामी कराची जे अजमान मोहम्मद हुसैन महंती गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक जे मुतासिर वटि पहुची अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त सिंध हुकूमत डिघे अरसे खां कराची में कच्चियूं आबादियूं ड्राहे ज़ुल्म करे रही आहे। हुन चयो त सिस्टम इहो हूंदो आहे त अवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, पर हिते त सिस्टम पूरो उपतड़ आहे जेको अवाम खां पंहिंजा अझा खसे खेनि बेघर पियो करे। गाज़ी ॻोठ ई ब्लॉक मथां कहिड़ी कार्रवाई कंदड़ ऑफिसरनि खे न सिर्फ़ मुअतल कयो वञे, पर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे हिते अची ज़ख़्मी थियल औरतुनि, मासूम ॿारनि ऐं मर्दनि खां माफ़ी वठी ही ॻोठ लीज़ करे ॾिनो वञे, छो त अॻूणे सिटी नाज़िम नेमतुल्लाह ख़ान जे दौर खां वठी ही ॻोठ आबाद आहे। हिते जा रहवासी बिजली, गैस ऐं वाटर बोर्ड जो बिल अदा कनि था। सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त हिन ॻोठ खे रेगुलराइज़ करे लीज़ ॾिनी वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे बि नोटिस वठणु घुर्जे। जेकॾहिं मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो त जमायत इस्लामी साणनि हर मोड़ ते गॾु बीहंदी।